अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ तव्हां सां मुखातिब आहियां अख्तर तबस्सुम। सलाम क़बूल पवे। साईं मुंहिंजा हमेशह जी अॼु बि तव्हांजी ख़िदमत में हिकिड़ी कहाणी खणी हाज़िर थियो आहियां। अॼु जी कहाणी जो मौज़ू आहे कंहिंजे ज़ाहिरी अमलनि खे ॾिसी का राय क़ाइमु न करे छॾिजे। साईं मुंहिंजा तुर्कीअ जे ख़लीफ़े सुल्तान मुराद जी आदत हुई त हू वेस मटाए अवाम जी ख़बरचार लहण लाइ निकिरंदो हो। हिकु राति पंहिंजे सिक्योरिटी इंचार्ज खे चयाईं, हल त पाण कुझु वक़्तु माण्हुनि में था गुज़ारियूं। शहर जे हिकु कुंड में पहुता त ॾिठऊं त को हमरा किरियो पियो आहे। बादशाह खेसि लोॾे ॾिठो त हू मोल निकितो। माण्हू संस भरिसां गुज़रंदा पिया विया, पर को बि संस वेझो न थे आयो, न ई उनखे खणण लाइ को तयारु हो। बादशाह माण्हुनि खे सॼो हेॾां अचो अधा माण्हू गॾु थी विया, पर बादशाह खे सुञाणे न सघिया। माण्हुनि पुछियोसि, छा ॻाल्हि आहे? बादशाह चयो, हमरा मोह पियो आहे, हिन खे कंहिं खंयो छो कोन्हे? हीउ केरु आहे? हिन जा घर वारा किथे आहिनि? माण्हुनि चयो, हीउ तमामु बुरो ऐं गुनाहगार इंसानु आहे। इहो ॿुधी बादशाह चयो, छा हीउ उम्मत मुहम्मदिया में शामिलु न आहे छा? अचो हिन खे खणायो त हिन जे घर था खणी हलूंसि। माण्हुनि मयत घर पहुचाई। संस घरवारी मुड़ुस जी मयत ॾिठी त रुअण लॻी। माण्हू हलिया विया। बादशाह ऐं संस सिक्योरिटी इंचार्ज उते ई बीह रहिया। उहो चई रही हुई त मां शाहिदी थी ॾियां त तूं बेशक अलाह जो वली आहीं ऐं नेक माण्हुनि मां आहीं। सुल्तान मुराद खे ॾाढो तइजब लॻो, ईअं कीअं थो थी सघे? माण्हुनि त संदसि बारे में इन खां उबतड़ थिए चयो त मैयत खे हथु लॻाइण लाइ बि तयारु न हुआ। हुनजी घरवारी चयो, मूंखे बि माण्हुनि मां इहा ई उमेदु हुई। असुलु हक़ीक़त हीअ आहे त मुंहिंजो मुड़ुसु रोज़ानो शराब खाने में वेंदो हो ऐं जेतिरो थी सघे शराब ख़रीद करे घर खणी ईंदो हो। हू घर जे अंदरि हिकु खॾ में हारे छॾींदो हो ऐं चवंदो हो त हल गुनाह जो बार कुझु त मुसलमाननि तां हल्को थियो। ईअं वरी राति जो हिकु बुरी औरत वटि वेंदो हो ऐं उनखे राति जी उजरत ॾेई चवंदो हुअसि त दरवाज़ो बंदि करे छॾ, कोई तो वटि न अचे। घर अची चवंदो हो, अल्हम्दुलिल्लाह, अॼु उन माईअ जो ऐं नौजवान मुसलमाननि जे गुनाहनि जो कुझु बार हल्को करे छॾियो आहे। माण्हू खेसि उन्हनि जॻहियुनि ते ईंदो वेंदो ॾिसंदा हुआ। मां खेसि सदाईं चवंदी हुयसि त यादि रख, जंहिं ॾींहुं तूं मरी वएं त न माण्हू तव्हांखे गुसल ॾींदा, न ई तुंहिंजे जनाज़े निमाज़ पढ़ाईंदा, न ई वरी दफ़नाईंदई। हू मुस्कुराए ॾींदो हो ऐं चवंदो हो, ॾिसजांइ मुंहिंजो जनाज़ो वक़्त जो बादशाह उलमा ऐं ओलिया पढ़ंदा। इहो ॿुधी बादशाह रोई ॾिनूं ऐं चवणु लॻो, मां सुल्तान मुराद आहियां, असीं खेसि गुसल ॾींदासीं, असां हिन जे जनाज़े निमाज़ बि पढ़ाईंदासीं ऐं हिन जी तदफ़ीन बि असां ई कराईंदासीं। अहिड़ी तरह उन शख़्स जो जनाज़ो बादशाह उलमा ऐं ओलिया ऐं अवाम जे हिकु वॾे तइदाद पढ़ियो। अज़ीज़ दोस्तो, ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त कंहिंजे ज़ाहिरी अमलनि खे ॾिसी का राय क़ाइमु न करणु घुरिजे।